दाना है मलज। मां चो तो मुझा आशिक ॾिसी अचां थी। आशिक कहिड़ा आहिनि मुझा? मुझो ख़ूबसूरत आवाज़ ॿुधी करे हिन कचे में आया आहिनि। मंसूर मियां, तोखे बि ॾाढो नशो हुयो पप्पी जी गेम जो। तोखे बि ॾाढो पिनण छिनण जो तरीक़ो हुयो। फतू फ़कीर तू भी फांसी हुआ। फतू फ़कीर चवां या फोरू चवां? खैर चवंदा चोरन मथां मोर। पिन्नी पेट था पालियो, सुखियो टुकर खाण नथो अचे तव्हांखे। हल इश्क करण तोखे बि कहिड़े इश्क जे पासे सां ॾिसे त इश्क जे लाइक़ ई न आहे। इश्क करण आयो। मुझा देवर जानी, हाय रे मुझा देवर जानी, तोखे शर्म अचण घुर्जे नी। रुपया कमाए घर वारनि ते ख़र्च कयो जे पंहिंजी अयाशीअ ते। हाणे त ॻाल्हि सम्झी वियो हूंदे नी। वॾेरा साईं, वॾेरी जे हूंदे सुंदे बि ॿारनि बच्चनि जे हूंदे ॿिए ते जाति पाइण जो मतिलबु सम्झे थो? इहो इंसाननि जो त कमु न आहे। मां त एतिरो चवंदमि अगरि तो में शर्म हूंदो ॿी कंहिं धारी औरत ते निगाह खणी न ॾिसदे। हा बहादुर मियां, तुझी ज़ाल तो साईं धोखो कयो त तो धारी औरत सां तूं राब्तो करे कहिड़ी तूं हुन सां वफ़ा कई? कख जो बि चोर त लख जो बि चोर। जहिड़ी हुन कई ओड़ी तूं कई। तूं पाण खे मासूमड़ो न सम्झजे आई। हा इहा बाक़ी सच आहे। अंदर जी पंहिंजी पेरा साॻी आहे। राणी पंहिंजे आशिकनि जो दर्शन पई करी छा? मूंखे हिन मनुष्य चेहरनि खे ॾिसण जी का ज़रूरत न हुई। मां रुगो इहो ॾिसण आयसि त सिंध में इहे कहिड़ा बदकिस्मत ॼमिया आहिनि जेके पंहिंजा ॿार बच्चा घर ऑफ पंहिंजी इज़त जा बि लिका ओरांगे फ़क़ति औरत जे आवाज़ ते हिते पहुता आहिनि। पंहिंजी हयाती बग़ैर सोचे सम्झे जोखे में था विझनि। वॾा कर थियो आहे। पुलिस असांखे चो तरफ़ घेरे में करे छॾियो आहे। बिलू तू चो तरफ़ पुलिस जे घेरे में आहे। आज पांजो बचण नामुमकिन है। जेकॾहिं पुलिस जे हवाले न थियो त तव्हांजा फिफड़ कढी छॾींदासीं। तू पाण खे कानून जे हवाले कर। हाणे पाण खे सरेंडर करणु घुरिजे। तू पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर। अदानंदा राणी जे चक्कर में सॼे राज में असांजी ख्वारी कराए छॾी। मां बि चवां ये कॉल पैकेज कीअं पिया लॻनि? पैकेज जा पैसा मां पियो मारिया। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, इहा राणी हिकु किरोड़ जहिड़ी हुई। हा वरी बाबा खे इश्क जा दौरा न पवनि, इन करे असां ॻोठ हलिया वञूं त बहितर आहे। बस अदा तूं बेफ़िक्र थी, मां मथे महीने तोखे तुंहिंजे जायदाद जो हिसो ॾेई छॾींदुसि। बस असां जायदाद जे हिसे खां बस कई। बस रुगो बाबा ॻोठ हले। हेलो ससुई पई ॻाल्हाए किथां? कचे खां? ठीकु आहे मां हींअर ई अचां थो। अरे ध्यान भी अदा अदा हिनखे बचायो। ये ना मां वारी था दीजिए।
अदी मुमल अवांजो बहादुर हाज़ुर आहे। बहादुर तू अची वहीं? जी अद एहसान मां अवां जो ही एहसान कॾहिं कोन विसारे सघंदसि। ना अदी ये मुझे मथा फर्ज हुयो, मुझो अदो तकलीफ़ में हुजे ऐं मां कीअं तो ख़ामोश रहां। अदा मां अवां सां कयल पंहिंजे रवैये ते पशेमान आहियां, मूंखे माफ़ कजो। ना अदी भेणनि जा भला कहिड़ा लेखा आहिनि, मूं अव्हां खे माफ़ करे छॾियो आहे, पर बहादुर मुंहिंजो अव्हां सां कयल रवैयो तमामु ग़लति हो, जंहिंजी माफ़ी वठंदे बि अजीब थो लॻे, छो त मुंहिंजूं कयल ग़लतियूं नाक़ाबिल माफ़ी आहिनि। मुमल तोखे माफ़ी वठण जी का बि ज़रूरत न आहे। बहादुर मूं तोसां हर नाजाइज़ी कई आहे, तोसां कूड़ ॻाल्हायो आहे, तोसां दगा कई आहे, पर तूं मुंहिंजे हर हुन अमल खां वाक़िफ़ हूंदे बि ख़ामोश रही। कॾहिं बि का बि शिकायत, को गुस्सो, का कावड़ तूं कॾहिं बि नाहे कई। तूं सभु कुझु अंदर में रखी वेतर पाण खे इज़ायो। मां ॼाणा थी तो मुंहिंजी दवाईअ में तो इहा ख़ुदकुशी कई, पाण खे वञी धाड़लनि वटि फसायो। अहिड़ो कुझु कोन्हे, इहो महज़ बवाइतो ख्वाब हुयो, जंहिंजी ख़ौफ़नाक ताबीर खां पाण बची वियासीं। इहो तुंहिंजो भवाइतो ख्वाब न, पर मुंहिंजी गहरी निंड हुई। अखियूं त मुंहिंजो पूरियल हुयूं, जेकियूं अॼु खुलियूं आहिनि। बहादुर मूं तोखे ॾुखायो आहे, मूं तोसां हर उहो रवैयो रखियो जंहिंजी न असांजो समाज, न मज़हब, न कुदरत जो कोई भी कानून इजाज़त ॾिए थो पंहिंजे वर खे हुन जे घर में ज़लील ऐं रुसवा कजे। चवंदा आहिनि त जोड़ा आसमान ते जुड़ंदा आहिनि ऐं ज़मीन ते मिलंदा आहिनि, पर मूं त आसमान जी मर्ज़ीअ खे बि इनकारियो ऐं पंहिंजे मिजाज़ी ख़ुदा जी तज़लील कई। मुमल छा थियो आहे? मूं त कॾहिं बि कंहिंसां तुंहिंजी शिकायत नाहे कई, छो भला तोखे कंहिं चयो आहे छा? बहादुर तुंहिंजो इहो सबुर त तुंहिंजी सोभ जो हथियार आहे। जे मुआशरे में औरत खे पैर जी जुती जे बराबर भी नथो समझो वञे, हुन मुआशरे में तूं साल जी जुतियूं बर्दाश्त कयूं आहिनि। बहादुर मूंखे माफ़। इहो छा थी करे मुमल? ज़ाल त मुड़ुस सां कुल्हो कुल्हे सां मिलाए करे बीहंदी आहे ऐं पेरनि ते उन जा हथ न आहिनि सुम्हंदा, ऐं बाक़ी जेको कुझु तूं कयो हिन में तुंहिंजी ग़लती न आहे, मुंहिंजी ग़लती आहे जो मूं तोसां ज़बरदस्त शादी कई। अवां ॿिन्हिनि खे ग़लती जो अहसास थी वियो आहे, इहा वॾी ॻाल्हि आहे। हाणे अवां ॿई हिक ॿिए खे दरगुज़र करे पंहिंजी ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारियो। एहसान ठीक पियो चवे, इन ख़ुशीअ में जाइ थी वञे। हाँ बहादुर वञी 3 कप ठाहे अच। छा? मुंहिंजो मक़सदु आहे त ॿई हली चांहि ठाहे था अचो, जेसीं ताईं मां किचन जो कमु सिखां तुंहिंजी सपोर्ट घुरिजे मूंखे। हीअं कर, अॼु को ॾींहुं तूं वेह, सुभाणे खां तूं कमु शुरू कर। ठीकु आहे। ॾिसो अदा एहसान कि पाणी नथो चाहे, पोइ असांखे छा आहे।